अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ जी ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां तंगवाणी मां ख़बर शेयर कंदा। तंगवाणी सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां अल्ताफ़ जसकानी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ कारकुन अकरम बाजकानी, शरबत नंदवानी, घायल सिंधी शेर ज़मान बिजरानी, ज़फ़र शेर भयो ऐं ॿियनि जे अॻवानी में अॼु मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त केतिरा ई ॾींहं गुज़री विया पर कातिल गिरफ़्तार न थिया। उन्हनि मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।